गढ़ी यासीन कराची में उस्तादन मथा तशद्दुद खिलाफ मेन प्राइमरी स्कूल गढ़ी यासीन खां उस्तादन पेटे अलफ मेहरान तंजीमन जे अगवाणन यार मोहम्मद बिरोही इमदाद अली अब्बासी हबीबुल्ला दायो जी अगवाणी में उस्तादन गुलाम मुस्तफ़ा ओढो आफ्ताब अहमद जोणे जो फिदा हुसैन ड्रखण गुलाम कदीर ड्रखण समेत मुख़्तलिफ़ शहरनि ड्रखण मदेजी गाहेजा मिर्ज़ापुर आराई ऐं तालके गढ़ी यासीन जे ॿियनि स्कूलनि खां उस्तादनि रैलीअ में शिरकत कई। रैली मेन प्राइमरी स्कूल खां कढी वई जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते यार मोहम्मद बिरोही इमदाद अब्बासी फिदा हुसैन ड्रखण ॻाल्हाईंदे चयो त कराचीअ में उस्तादनि पारां हक़नि जी हासिलात लाइ निकितल पुरअमन रैलीअ मथां तशद्दुद ग़लति अमल आहे। हुननि घुर कई त मरकज़ी अॻवान इंतज़ार हुसैन छलगरीअ समेत 16 उस्तादनि मथां दाख़िल कयल केस ख़तम कराया वञनि। रिपोर्ट अज़हर मीराणी गढ़ी यासीन।